أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اقتربت الساعة وانشق القمر وإن يروا آية يعرضوا ويقولوا سحر مستمر وكذبوا واتبعوا أهواءهم وكل أمر مستقر ولقد جاءهم من الأنباء ما فيه مزدجر حكمة بالغة فما تغني النذر فتول عنهم يوم يدعو الداعي إلى شيء نكر خش عن أبصارهم يخرجون من الأجداث كأنهم جراد منتشر مهطعين إلى الداعي يقول الكافرون هذا يوم عسير. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. سورة القمر इन सूरत में 50 आयतूं 4 रुकूं 3 रुकूं आहिनि कलमा 342 1423 अखर आहिनि। ये सूरत मके पाक में नाज़िल थी। संदसि नालो कमर जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजूदे चंड चीरजण जो बयान आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू तो करें अल्लाह जे नाले सां जो ॾाढो बाजारो वॾे रहम वारो आहे। इक़्तरबतिस साअत वनशक़्क़ल क़मर। वेझी थी क़यामत ऐं फाटी पियो चंड। वइन यरौ आयतन युरिदू वयक़ूलू सिहरुम मुस्तमिर। ऐं जेकॾहिं ॾिसनि था काफ़र निशानी त मुंहं था मोड़नि ऐं चवनि था त हीउ जादू आहे। नऊज़ बिल्लाह। वकज़्ज़बू वत्तबअू अहवाअहुम वकुल्लु अमरिन मुस्तक़िर। ऐं कूड़ था कनि ऐं ताबेदारी था कनि सदुनि पंहिंजनि जी ऐं सभु को कमु लिखियल आहे। वलक़द जाअहुम मिनल अंबाइ मा फीहि मुज़दजर। ऐं तहक़ीक़ आयूं उन्हनि खे उहे ख़बरूं जिन में नसीहतूं आहिनि। हिकमतुम बालिग़तुन फमा तुग़नि नुज़ुर। हिकमतूं घणियूं पोइ न नफ़ो कयो उन्हनि खे ड्रेजारींदड़नि। फतवल्ल अन्हुम। पोइ मुंहुं फेराए उन्हनि खां। यौम यदउ दाइ इला शैइन नुकुर। जंहिं ॾींहुं को सॾींदो उन्हनि खे सॾींदड़। खुश अन अबसारहुम यखरुजून मिनल अजदास कअन्नहुम जरादुम मुंतशिर। तरफ़ अज़ाब जे फिकियूं हूंदियूं अखियूं उन्हनि जूं फिकियूं ऐं शर्मंदियूं हूंदियूं ॼण त उहे पखड़ियल मकड़ आहिनि। मुहतिईन इला दाइ। सॾींदड़ जे तरफ़ डुकंदा वेंदा। यक़ूलुल काफ़िरून हाज़ा यौमुन असीर। काफ़िर चवंदा त हीउ ॾींहुं त ॾाढो ॾुखियो आहे। वेझी थी आहे क़यामत ऐं फाटो चंड। हिन सूरत में अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो चंड फाटण वारो बयानु फरमायो आहे। सभिनी तफ़सीरनि जो इत्तिफ़ाक़ आहे त वनशक़्क़ल क़मर मां मुराद आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इशारे सां चंड जो फाटण। ऐं असहाबनि किरामनि जा असर ऐं हदीसूं सही उन ॻाल्हि ते दलालत कनि थियूं जिन मां हीअ असर तिरमिज़ी शरीफ़ में आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे मके जे मुशरिकनि सुवाल कयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां त को मौजूज़ो असांखे ॾेखारे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे चंड फाटण जो मौजूज़ो ॾेखारियो। उन खां पोइ आयतूं इक़्तरबतिस साअत वनशक़्क़ल क़मर इहे नाज़िल थियूं। हज़रत जुबैर बिन मुतअम खां नक़ुल आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में चंड फाटो ऐं ॿ टुकर थी पियो। पोइ मके जे कुरैशन चयो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे अखियुनि ते जादू कयो आहे। ऐं किन उन्हनि मां चयो त जेकॾहिं जादू कयो हूंदाई त सॼे जहान जे अखियुनि ते जादू न हलंदो। ॿियनि रिवायतुनि में आहे त मके जे काफ़िरनि मुसाफ़िरनि खां पुछा कई तिन उहा शाहिद ॾिनी त फलाणी राति बराबरि चंड फाटो हो असां ॾिठो हो। हज़रत ज़ुजाज फरमाए थो त तहक़ीक़ उन ई मौजज़े जो
बाज़ बिदतन मुनकिरन दीन जे मुखालिफ़न इनकार कयो आहे। चंड कीअं फाटो हूंदो उन्हनि बेवकूफ़नि जे दिलनि खे अल्लाह ताला अंधो कयो आहे। हक़ीक़त में उन ॻाल्हि जो अकुल वारो इंसान हरगिज़ इनकार न कंदो, छो त चंड बि ॿियनि मख़लूकनि मिसल ख़ुदा ताला जो ख़लकियल आहे। पोइ अल्लाह ताला मुख़्तियार ऐं मालिक आहे, जीअं वणेसि तीअं करे। तफ़सीर रुहुल बयान में इमाम ज़ाहिद खां नकुल थियल आहे त हिकिड़े ई राति 14 तारीख़ अबू जहल ऐं ॿिया यहूदी गॾिजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आया। अबू जहल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु को मौजज़ो असांखे ॾेखारियो त असां मुस्लमान थियूं, ऐं जे मौजज़ो न ॾेखारींदे त तोखे हिन तलवार सां क़त्ल कंदासूं। त हिन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त कहिड़ो मौजज़ो था घुरो? तंहिं ते अबू जहल हेॾां होॾां निहारणु लॻो, अहिड़ो को मौजज़ो तलब करे जंहिंजो थियणु नामुमकिन हुजे। तंहिं ते ॿियनि मुशरिकनि चयो त मुहम्मद जादूगर आहे, तूं चवेसि त चंड फाड़े ॾेखारियो, छो त जादू ज़मीन ते हलंदो आहे पर आसमान ते जादूगर खे पाईअ जी बि ताक़त न आहे। तंहिं ते अबू जहल चयो, मुहम्मद अॼु असांखे चंड चीरे ॾेखार। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा ॻाल्हि ॿुधी अशद आंगुर सां चंड खे इशारो कयो। अल्लाह ताला जे कुदरत सां उन वक़्तु चंड 14 तारीख़ जो पूरा 2 अध थी पियो। हिकु अध ते साॻे हंधि रहियो, ॿियो ॿिए हंधि वियो। किन हदीसनि में आहे त ॿियो अधु जबल ते लही आयो। तंहिं ते अबू जहल अजब में पई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो त भला हाणे चंड खे चओ त गॾिजी वञे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वरी बि आंगुर जो इशारो कयो त 2 अध पाण में मिली हिकु थी विया। उन ई मौजज़े ॾिसण ते घणा माण्हू मुस्लमान थिया, पर अबू जहल उते बि चयो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जादू करे असांजे अखियुनि खे ख़राबु कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इशारे सां चंड जो हिकिड़ो अधु उभरंदे तरफ़ वियो ऐं ॿियो अधु ओलहंदे तरफ़। उन वक़्तु सॼी दुनिया ते ऊंधाई थी वई। थोरी देरि खां पोइ ॿिए अधु ॿिन्ही तरफ़नि खां निकिरी आसमान जे विच में अची गॾिया। चंड सॼो अॻे जहिड़ो रोशन थी वियो। त बि अबू जहल चयो, सहरक इब्न कबीबिह, यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ते जादू कयो। तंहिं ते ॿिए काफ़र चयो त जे मुहम्मद जादू कयो हूंदो त हीउ वाक़ियो रुॻो मके में ई हूंदो, मके खां ॿाहिरि ॿियनि ॻोठनि में चंड कोन फाटो हूंदो। हाणे ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि खां पुछा करियो त ख़बर पइजी वेंदी। पोइ काफ़िरनि सभिनी मुल्कनि जे मुसाफ़िरनि खां पुछा कई, उन्हनि बि ईअं ई चयो त बराबरि 14 तारीख़ फलाणे वक़्तु चंड 2 अध थी पियो, पोइ गॾिजी वियो। दुआ अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सभिनी मौजज़नि ते मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे अल्लाह पाक ईमान ऐं यकीन रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।